नफ़रत कर। इहो शैतान उनहीअ गुस्से जे दरवाज़े ते वेही इंसान जे दिल जे उन दरवाज़े ते पोइ हिन खे कावड़ भरींदो आहे। तंहिंजे करे मुआशिरे में परायो हक़ इंसान खाईंदो आहे कावड़ में, खून क़तल कंदो आहे कावड़ में, चोर चोरी कंदो आहे कावड़ में। वो कावड़ में एतिरो फूकियल आहे जो ख़ुदा न ख़ास्ता भाॻियो हिन जे चोरीअ में मोटरसाइकिल कंहिं शइ में मुज़ाहमत में आयो, उनखे मारींदे देर न कंदो। कुल जो दाइरो महदूद आहे। मसलन जीअं ॻोह उहो जानवर आहे जेको ज़मीन ते हलंदो आहे, पाणीअ जो जानवर न आहे। दरिया में रखोसि, पाणीअ में रखो, समुंड में मरी वेंदी। मच्छी आहे जेको पाणीअ जो जानवर आहे। इनखे तव्हां इंसान दुनिया जा अकल परस्त ज़मीन ते रखो, मच्छी ज़िंदा हुजे न, इहो पाणीअ जो जानवर आहे। त इन मख़लूक जो हिकिड़ो दाइरो अल्लाह साईं महदूद कयो आहे। इहे इंसान खे अल्लाह साईं जेको अकुल ॾिनो आहे, उन अकुल जो दाइरो बि हिकिड़ो महदूद आहे। इन अकुल खां वधीक क़ुरान शरीफ़ आहे। इन अकुल खां वधीक क़ुरान पाक आहे। इन अकुल खां वधीक मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे रसूल नबीअ जो फरमान आहे। जॾहिं तव्हां क़ुरान शरीफ़ सां निस्बत रखंदो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निस्बत रखंदो, त उन्हनि जे ज़रिए तव्हांखे अहिड़ियूं शयूं मालूम थींदियूं जिथे अकुल जी रसाई न आहे। मसलन अल्लाह साईं इंसान खे दुनिया में मोकिलियो। हिन दुनिया जो मक़सद छा आहे? ईमान ऐं ताअत ऐं जन्नत। बस दुनिया जो मक़सद इहो आहे, ईमान जी नेमत, ॿियो अल्लाह जी इताअत ऐं फर्मा बरदारी, ऐं जन्नत जा हक़दार थियूं, कुफ्र खां, मासियात खां, जहन्नम खां पाण खे बचायूं। हाणे इन ईमान जे मदे मुक़ाबिल जेका शइ आहे कुफ्र आहे, या मासियात गुनाह आहिनि, या दोज़ख जेको शर आहे, उन जो असर कहिड़ी शइ सां थींदो? इन जो असर थींदो आहे शैतान सां। हाणे थोरो सम्झिजो, क़ुरान शरीफ़ जेका अज़ीम हस्ती आहे, जेका अल्लाह सां इंसान खे जोड़े थो, रब जो क़ुर्ब, रब जी मारिफत, अल्लाह जी सुञाण हासिल थिए थी, आख़िरत जी सुञाण हासिल थिए थी, मक़सद हयात मालूम थिए थो। जंहिं क़ुरान पाक सां कुफ्र खां, मासियात खां, दोज़ख खां इंसान खे डप, खौफ, नफ़रत वेहे थी। लेकिन इन क़ुरान पाक जे तिलावत जे पहिरियां रब साईं छा हुकुम कयो? हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हस्ती आहे। अल्लाह से फरमायो, मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इज़ा क़रअतल क़ुरान फस्तइज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। जॾहिं तूं क़ुरान शरीफ़ पढ़े त अॻ में मां रब खां पनाह घुर, अल्लाह साईं मूंखे शैतान इन रजीम खां बचाए, जंहिंखे फ़अतबहु शिहाबुन साक़िब, जंहिंजे कॾ फ़रिश्तो जहन्नम जी चिंगारी खणी हले थो, इन रजीम शैतान खां मूंखे बचाए। त हाणे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हस्ती आहे, हेॾो क़ुरान शरीफ़ तो पढ़जे त मालूम थियो त शैतान क़ुरान पाक में रुकावट विझंदो, शैतान निमाज़ में रुकावट विझंदो, शैतान अल्लाह जे ज़िक्र में रुकावट विझंदो, शैतान रब जे क़ुर्ब, वेझड़ाइप, इताअत, बंदगी में रुकावट विझंदो। पोइ शैतान जी रुकावट मासियात सां बि हूंदी आहे, गुनाहनि जा ख़्याल। शैतान जी रुकावट कुफ्र सां बि हूंदी आहे, जो इंसाननि खे गुनाह कराए कराए कुफ्र ते वञी पहुचाए। ऐं शैतान जो असर ऐं दगु जहन्नम जो रस्तो आहे। ऐं इन शैतान खे हाणे अखि त नथी ॾिसे। तव्हां असां मुसलमान हूं, कलमो पढ़ियो अथसीं, आम मुसलमान हूं, पर तव्हां असां खां भला आहिनि, आलिम सगोरा, नेक सालिह, अल्लाह जा वली, नेक सालिह, बाना मुक़र्रब, मुहद्दिस, मुफ़स्सिर, सालिह बंदा, हलंदे हलंदा हलो ख़ुद सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन
जन खे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोबत हुई पोइ शैतान खे अखि त नथी ॾिसे कीअं ख़बर पए त शैतान आहे इंसान उनखे मञींदो जेका शइ अकुल जी दिमाग़ जी खोपड़ीअ में अचे तव्हांजी ख़िदमत में मां अर्ज़ु कयुमि अकुल नंढड़ो आहे वहय पाक क़ुरान शरीफ़ वधीक आहे जॾहिं क़ुरान शरीफ़ शैतान जो तज़किरो कयो इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन इहो तव्हांजो ज़ाहिरी दुश्मन अथव यूक़िउ बैनकुमुल अदावत वल बग़्ज़ा इन जा कम छा आहिनि तव्हां में दुश्मनी विझंदो असबियत ते क़ौमियत ते फ़िरक़े वारीअ ते ख़ानदाननि में बिरादरनि में इंसाननि में वल बग़्ज़ा हसद ऐं कीनो भरींदो नफ़रतूं अंदर में आणींदो ज़ुय्यिन लहुम शैतानु अमालहुम शैतान दुनिया जूं शयूं तव्हांखे सिंगारे ॾींदो हज़रत इमाम ग़ज़ाली रहमहुल्लाह था फरमाइनि इंसान जी दिलि आहे हिकिड़ो जीअं वॾो कोट हुजे उन कोट खे पुराणे वक़्त में बादशाहनि जा कोट हूंदा हुआ पोइ उन कोट खे 3 दरवाज़ा हूंदा हुआ ईअं फरमायूं त सम्झो त इंसान जी दिलि जे मथां कोट आहे उन कोट खे 3 दरवाज़ा आहिनि हिकिड़ो दरवाज़ो आहे बाबु शहवत जो शैतान इन दरवाज़े ते वेहंदो आहे ॿियो दरवाज़ो आहे बाबुल ग़ज़ब गुस्से कावड़ जो शैतान उन दरवाज़े ते वेहंदो आहे टियों दरवाज़ो आहे बाबु शुबहात जो शैतान उन दरवाज़े ते वेहंदो इंसान जी दिलि जे खॿे पासे खां शैतान थो वेहे जंहिं शैतान जो नालो आहे विश्वास क़ुरान शरीफ़ में अल्लाह साईं जेको फरमायो विश्व विझंदड़ विझंदड़ ख़ुदि इहो हिकिड़ो शैतान आहे जंहिंजो नालो विश्वास आहे जंहिंजो कमु आहे गुनाह बुराई ऐं अल्लाह जी नाफ़रमानी जा विस ऐं ख़्याल विझणु उन दिलि जे सॼे पासे खां फ़रिश्तो वेहे थो अल्लाह जी रहमत जो जंहिंजो नालो आहे मुल्हिम जंहिंजो कमु आहे इल्हाम ऐं इल्क़ा नेकीअ जो ख़्याल विझंदो नमाज़ पढ़ क़ुरान पढ़ अल्लाह जो ज़िक्र कर मौत खे यादि कर आख़िरत जो फ़िक्र कर चङाई भलाई कर रब जो ज़िक्र कर नेक अमल कर उहो मोमिन जे दिलि जे सॼे पासे खां जेको फ़रिश्तो आहे इहो उनखे ख़्याल थो विझे इंसान जी जेका दिलि आहे इन दिलि इहा दिलि त असुल अल्लाह जो घर आहे जेको कलमो पढ़ूं था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह से इन ईमान खे कलमे खे मोमिन जी दिलि में रखियो आहे हाणे इन दिलि में अल्लाह सां मोहब्बत रसूलुल्लाह सां मोहब्बत क़ुरान शरीफ़ सां मोहब्बत आख़िरत सां मोहब्बत सहाबा सां मोहब्बत अहल बैत सां मोहब्बत उलमा सां मोहब्बत दीनदारनि सां मोहब्बत मस्जिद सां मोहब्बत मदरसे सां मोहब्बत ये दीनी मोहब्बत जा दर्जात आहिनि त ईअं ई दुनिया सां मोहब्बत बि दिलि में थींदी आहे पैसे सां मोहब्बत औरत सां मोहब्बत ज़मीन जायदाद सां मोहब्बत हुबे जाह हुबे माल सां मोहब्बत इहा बि दिलि में थींदी आहे त उहो शैतान जेको विश्वास आहे उहो इंसान जे दिलि में उन दुनिया जा ख़्याल आणे थो मोहब्बत आणे थो हिन खे अल्लाह जे ताल्लुक़ क़ुर्ब वेझड़ा खां गाफ़िल थो करे हाणे इन मोमिन जी दिलि आहे वॾे रस्ते वांगुरु हे तव्हांजे घोटकी जे भिक सां जीटी रोड आहे ओॾो वॾो सुपर हाईवे आहे वॾो सीपेक आहे हाणे इन रोड ते थोरो गौर कजो इन रोड ते नेक सालिया बाना बि गुज़रनि था हाफ़िज़ क़ुरान दीनदार बि उतां गुज़रे पियो क़ुरान पढ़ंदो अल्लाह जो नेक साले बानो ज़िक्र कंदो गुज़रे पियो आलिम दीन जो बि गुज़र थियो अल्लाह वारा दरवेश बुज़ुर्ग बंदा नेक सालेह उहे बि इतां गुज़रनि था तहज्जुद गुज़ार सालेह बंदा तबलीगी जमात जा दोस्त कंहिं अल्लाह वारनि सां सोबत रखंदड़ ज़ाकिर बाना को आलिम हाफ़िज़ दीन क़ुरान शरीफ़ पढ़दे पढ़दे उतां गुज़र थो करे हाणे इन रस्ते ते नेकनि सालिहनि दीनदारनि जो बि गुज़र आहे पर चोर बि इतां गुज़रंदो ज़ानी बि इतां टपे थो शराबी बि उतां गुज़रे थो पर काफ़िर गैर मुस्लिम भी इतों गुजरे थो हिंदू वाणियो भी उतों थो गुजरे ज़ानी शराबी भी उतों थो गुजरे सूदखोर ज़ालिम भी उतों थो गुजरे कातिल आहे उहो भी उतों थो गुजरे हाणे आहे त रस्तो वॾो
उतों नेक भी गुजरन था, बद भी गुजरन था, सालिह भी गुजरन था, फासिक भी गुजरन था, मुसलमान मोमिन भी गुजरन था, काफिर मासियात वारा इंसान भी गुजरन था। पर तव्हां असां इंसान नज़र उन बदकारनि ते न रखंदासीं, तव्हां असांजी निगाह नज़र उन्हनि नेकनि सालिहनि ते वेंदी। अल्लाह जा प्यारा बाना हितों गुज़रिया आहिनि, असांजे लाइ नमूनो इहो आहे त हज़रत इमाम ग़ज़ाली था फरमाइनि, मोमिन जी दिलि आहे हिकिड़ी शाह राह रस्ते वांगुरु, पोइ जीअं उन रस्ते ते नेक सालिह बि गुज़रे थो, बदकार गुनहगार बि गुज़रे थो, ईअं मोमिन जी दिलि इन में असुल त है अल्लाह सां मुहबत, कुरान शरीफ़ पढ़े, अल्लाह जो ज़िक्र करे, नेक अमल करे, लेकिन इन दिल ते गुनाहनि जा ख़्याल बि ईंदा, मासियात जा ख़्याल बि ईंदा, ऐं उहे ख़्याल केरु विझंदो आहे? शैतान, जंहिंजे मुतालिक़ अल्लाह से फरमायो इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन, तव्हांजो ज़ाहिरी दुश्मन आहे। जंहिं शैतान जो कमु ज़ुय्यिन लहुम शैतान आमालहुम, शैतान तव्हांखे दुनिया जूं शयूं सिंगारे ॾिठो। जीअं आईने जे साम्हूं का शइ रखिजे, कुरान शरीफ़ रखबो त कुरान पाक ॾिसण में ईंदो, जेकॾहिं का अहिड़ी गंदी शइ रखबी त उहा शइ ॾिसण में ईंदी। जे आईने जे साम्हूं इंसान अतुर रखंदो उहा शइ ॾिसण में ईंदी, जे शराब जी बोतल रखंदो त उहा शइ ॾिसण में ईंदी। ईअं हज़रत इमाम ग़ज़ाली था फरमाइनि, इंसान जी मोमिन जी दिलि आहे आईने वांगुरु, आईने वांगुरु आहे। पोइ हाणे इन इंसान जे दिलि जे साम्हूं इन इंसान जो कमु आहे त क़ुरान पाक खे रखे, निमाज़ खे रखे, अल्लाह जे ज़िक्र खे रखे, आख़िरत जे फ़िक्र खे रखे, मौत जे यादगिरी खे रखे, सालिहनि जी सोहबत खे रखे, सहाबा जे तज़किरे खे रखे, नेक सालिह मजलिसनि खे रखे। या इंसान जी मर्ज़ी आहे त इन दिलि जे साम्हूं कुफ्र खे, गुनाहनि खे, ज़िना जा ख़्याल, शराब जा ख़्याल, दुनिया जे हिर्स हवस खे दिलि में पचाए, ऐं त इन जे करे अर्ज़ु करण जो मक़सदु इहो आहे, इहे गुनाहनि ऐं मासियात जा जेके ख़्याल अचनि था दिलि में, इहो शैतान आहे, इहो शैतान आहे। हाणे कीअं ख़बर पए त शैतान आहे? थोरो सम्झिजो। केॾो बि इंसान नेक सालिह दीनदार थी पए, मुत्तक़ी परहेज़गार बणिजी वञे, अल्लाह जो मुक़र्रब बंदो थी वञे, चाहे निमाज़ पढ़े, कुरान पढ़े, ज़िक्र करे, लेकिन हिकिड़ी कैफ़ियत में कंहिं न कंहिं घड़ीअ में हिन खे ख़्याल ईंदा, कंहिं न कंहिं वक़्त में हिन खे ख़्याल ईंदो, गुनाह जो ख़्याल थींदो। तव्हां असां कहिड़ी हस्ती आहियूं? उलमा, सुलहा, दीनदार, मुत्तक़ी परहेज़गार, अल्लाह जा वली मुक़र्रब बंदा, सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन, जन खे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोबत आहे। हाणे ये सहाबी सगोरा, चंद सहाबी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में आया, साईं अल्लाह जा रसूल, असांखे दिलि में ख़्याल था अचनि, मन ख़लक़ हाज़ा, हिन ज़मीन खे अल्लाह पैदा कयो, आसमान खे अल्लाह पैदा कयो, सितारनि खे अल्लाह पैदा कयो, सिज चंड खे अल्लाह पैदा कयो, काइनात खे अल्लाह पैदा कयो। पर कॾहिं इहे बि ख़्याल ईंदा आहिनि, मन ख़लक़ अल्लाह, अल्लाह खे कंहिं पैदा कयो? अहिड़ा विसविसा ख़्याल अचनि था त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा इकराम खे फरमायो, जॾहिं तव्हांखे इहे ख़्याल था अचनि, तव्हां इन्हनि ख़्यालनि खे चङो सम्झंदा हो या बुरो? जैसे बुरो सम्झंदा आहियूं, तौबा भी कंदा हो, इस्तिग़फ़ार? चए जी साईं। फरमायो तिलकल ईमान, या ईमान जी अलामत आहे, इहा ईमान जी अलामत आहे। इंसानो चोर उते ईंदो आहे जाते मडी ॾिसंदो, जाते पैसो पियो हूंदो, सोन पियो हूंदो, दुनिया पई हूंदी, चोर उन घर ते नज़र कंदो, उन दुकान ते नज़र कंदो। तंहिंजे करे जॾहिं मोमिन जी दिलि में ईमान ऐं कलमो आहे, अल्लाह सां मुहबत, ईमान अथसि, अल्लाह जी इताअत फरमा बरदारी अथसि, जन्नत जो शौक़ अथसि, चवे थो मां अहिड़ो कमु कयां मुंहिंजो रब मूंखां राज़ी थिए, मूंखे रब जे प्यार मोहबत जन्नत जो घर मिले, त हाणे इहो मोमिन बानो जेको रब जे ज़िक्र में, अल्लाह सां ताल्लुक़ में ज़िंदगी गुज़ारे, हाणे शैतान उन इहे दिलि में अची उन दरवाज़े ते साम्हूं वेही हिन खे अल्लाह जे ताल्लुक़ कुर्ब खां गाफ़िल थो करे। पोइ उहो गाफ़िल कीअं कंदो आहे? कॾहिं शहवत जे ख़्याल सां दरवाज़े ते वेही, कॾहिं गुस्से कावड़ जे दरवाज़े ते वेही, कॾहिं शुबहात जे दरवाज़े ते वेही। का औरत ॾिसंदो, हिन खे शैतान उहा गुनाहनि जी शइ सिंगारे ॾींदो, ज़ुय्यिन लहुम शैतान आमालहुम,
चो तो गुनाह कर किस्मत से औरत मिली थी ॿीहर न मिलंदे कंहिंजो पैसो पाई इहो खण चोरी कर इंसान अहिड़े तरीक़े सां शहवत जे ज़रिए सां तंहिंजे करे इंसान ज़िना शराब ऐं अहिड़े तरीक़े सां हराम खोरी इहे टही गुनाह ख्वाहिश सां थींदा आहिनि शहवत एतिरी ग़ालिब थी वेंदी आहे इंसान ते या इंसान ते गुस्से कावड़ जे दरवाज़े ते वेही इन को नुक़सान कराईंदो कहिड़ो हिन खे इज़त नफ़्स यादि ॾियाराईंदो तूं हेॾो दीनदार तूं हेॾो वॾो माण्हू आहे तुंहिंजी इज़त नथो करे इन खे क़तल करे इन खे मारेसि इन खे धकु हणे इन जी गिला ग़ीबत कर इन खां नफ़रत कर इहो शैतान उन हीअ गुस्से जे दरवाज़े ते वेही इंसान जे दिलि जे उन दरवाज़े ते पोइ हिन खे कावड़ भरींदो आहे तंहिंजे करे मुआशिरे में परायो हक़ इंसान खाईंदो आहे कावड़ में खून क़तल कंदो आहे कावड़ में चोर चोरी कंदो आहे कावड़ में वो कावड़ में एतिरो फूकियल आहे जो ख़ुदा न ख़ास त भाॻियो हिन जे चोरीअ में मोटरसाइकिल कंहिं शइ में मुज़ाहमत में आयो उनखे मारींदे देरि न कंदो तव्हां असां सुबुह शाम अहिड़ा वाक़िया ॾिसूं था बदअमनी जा चोरी चकारी जा कंहिं भाॻे जो क़तल थी पियो कंहिं इंसान जो क़तल थी पियो त हिन खे शैतान अहिड़ो कावड़ में उभारे टियों दरवाज़ो आहे बाब शुबहात जो ख़्याल विझंदो अजीब क़ुर शरीफ़ कहिड़ी शइ आहे अल्लाह जी ज़ात जन्नत चाहे हलो हदीस पाक में आहे लमौज़िउ सौतन फिल जन्नह ख़ैरुम मिन दुनिया वमा फ़ीहा अल्लाह जे नबी फरमायो जन्नत में लकुड़ जेतिरी जाइ दुनिया जे ऐश लदत खां वधीक आहे हाणे हिन खे ख़्याल विझंदो लकुड़ त थोरो थींदो आहे इन लकुड़ जी जाइ जो छा मक़सद आहे हेॾी वॾी दुनिया खे ॾिसे थी त अहिड़ा ख़्याल या क़ुर शरीफ़ जे जेके आयतूं मुतशाबिह आहिनि कंहिं सहाबीअ जे ख़िलाफ़ बदगुमानी विझंदो इहे आहिनि न के इंसान हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे शान में गुस्ताखी करनि हज़रत उमर साईं जे शान में हज़रत अमीर मुआविया जे शान में अम्मा आयशा सिद्दीक़ तय्यबा जे शान में अहल बैत जे शान में अल्लाह जे नेक सालेह बाननि जे शान में या आलमनि दीनदारनि खां बददन करणु हिन वक़्त में जेको दज्जाली दौर आहे दज्जाली दज्जल फिरेब वारो दौर आहे हिन वक़्त में अकुल परस्त माण्हू घणा आहिनि जेके चवनि था क़ुर जी ज़रूरत न आहे नऊज़ बिल्लाह मिन्हा इन रसूल जे दीन जी ज़रूरत कोन्हे अल्लाह जी ज़रूरत न आहे अहिड़ा इंसान दहरिया गैर मुस्लिम इंसान अहिड़ा अकुल परस्त खोड़ हूंदव ख़ुसूसन इहे अकुल परस्त ॿाहिरां जा माण्हू न थींदा आहिनि जेके स्कूलनि यूनिवर्सिटियुनि में पढ़ी ईंदा त उन्हनि खे माहौल अहिड़ो थो थिए अमेरिका जे तरफ़ां बरतानिया जे तरफ़ां त हिननि मुस्लमाननि जे ज़हननि खे ख़राब कयो मेराज में शुबो विझंदा कंहिं शइ में गामदी जहिड़ा माण्हू मिर्ज़ा जहिड़ा माण्हू खोड़ अहिड़ा माण्हू जेके शक शुबा क़ुर शरीफ़ जी आयत जो मफ़हूम ग़लति हदीस पाक जो मफ़हूम ग़लति सहाबीअ खां बदज़न आलमनि खां बदज़न क़ुर दीन खां बदज़न मदरसे खां बदज़न त इहे शुबहात असर उहो शैतान थो विझे त दुनिया जे मुआशिरे में बेहयाई बदअख़लाक़ी फितनो फसाद क़तल गारत इहे शुबहात उलमा दीनदारनि खां परे इहो शैतानी कमु न आहे त ॿियो चाहे मालूम थियो त शैतान आहे जीअं तव्हां काथे दूहो ॾिसंदव परे खां दूहो ॾिसी तव्हां छा ॾिसंदव चवंदव त हिते बाहि आहे ॿाहिरों उस आहे तव्हां उस ॾिसी चयो त मथे सिज बीठो आहे उस न हूंदी त सिज न आहे त हिकिड़ी शइ ॾिसी ॿिए शइ जो पंहिंजो पाण इल्मु अची वेंदो हेॾो वॾो दुनिया में फितनो फसाद बेहयाई बदअख़लाक़ी ज़िना क़तल चोरी दीन जे ख़िलाफ़ दीनदारनि जे ख़िलाफ़ या तव्हां असांजे दिलनि में गुनाहनि जा ख़्याल अचनि था गुनाहनि जे करे रब जे निमाज़ खां परे हो रब जे सजदे खां परे हो क़ुर शरीफ़ खां परे हो अल्लाह जे ज़िक्र खां परे हो नबीअ जी सुन्नत गौरी थी लॻे त इहे सभु शयूं शैतान जो असरात आहिनि तॾहिं अल्लाह साईं फरमायो इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन इहो तव्हांजो ज़ाहिरी दुश्मन आहे हाणे इंसानो चोर खे जे भॼाइबो आहे त बंदूक हुजे बैटरी हुजे लठ हुजे को राइफल हुजे पिस्तौल हुजे चोर न ईंदो शैतान खे कीअं भॼाइजे शैतान जो मोचड़ो अथव क़ुर शरीफ़ आहे
तंहिंजे करे अल्लाह साईं फरमायो इज़ा क़राअतल क़ुरान फस्तइज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। ऐ मोहम्मद मुस्तफ़ा तू औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम पढ़। इन आयत सां शैतान जो असर ख़त्म थींदो। हाणे तू क़ुरान पढ़ंदो वेंदे शैतान तोखां परे भॼंदो वेंदो। तंहिंजे करे निमाज़ शैतान जो मोचड़ो अथव, अल्लाह जो ज़िक्र शैतान जो मोचड़ो अथव, क़ब्र मौत आख़िरत जो यादगीरो शैतान जो मोचड़ो अथव, अल्लाह जी इताअत फर्मा बरदारी शैतान जो मोचड़ो आहे। पंहिंजो पाण खे गुनाहनि खां बचाइण, मासियात खां बचाइण, अहिड़े तरीक़े सां दुनिया जी अहमियत न ॾियण, इहो शैतान खे मोचड़ो आहे। अल्लाह वारनि सालिहनि दीनदारनि जी सोहबत शैतान जो मोचड़ो आहे। हाणे इंसान हो अल्लाह सां जेको ताल्लुक़ आहे, क़ुरान शरीफ़, निमाज़, ज़िक्र, इहा रूहानियत जी शइ आहे जंहिंखे अखि नथी ॾिसे। निमाज़ हिकिड़ो इंसान पढ़े थो, क़याम रुकू सजदे उन कैफ़ियत खे ॾिसूं था, लेकिन निमाज़ खे अखि नथी ॾिसे। क़ुरान शरीफ़ पढ़ूं था, ज़ुबान मां लफ़्ज़ निकिरनि था, इन क़ुरान पाक जे लफ़्ज़ ॾिसण में नथा अचनि। अचो सम्झ में? तंहिंजे करे अल्लाह जो ज़िक्र आहे, इनखे अखि नथी ॾिसे, ज़ुबान हरकत कंदी। तंहिंजे करे इहे जेके रूहानियत जूं शयूं आहिनि, इन रूहानियत जे शयुनि में तासीर हिन दुनिया जे मादी शयुनि खां वधीक अथव। हिकिड़ो माण्हू भलनि होटलनि ते ताम खाए, आलीशान महल में रहे, कपिड़ा सुठा पाए, जहाज़ में उॾरे ऐं दुनिया जे ऐश लज़तुनि में हुजे, इनखे उहो सुकून न मिलंदो जेको सुकून क़ुरान, निमाज़, ज़िक्र अल्लाह जे ताल्लुक़ में आहे। इनखे अल्लाह से फरमायो वला ज़िक्रुल्लाहि अकबर। असुल मक़सद आहे अल्लाह सां ताल्लुक़, अल्लाह जो यादगिरी। निमाज़ रब जे मोहब्बत में, क़ुरान रब जे मोहब्बत में, ज़िक्र रब जे मोहब्बत में, ज़कात रब जे मोहब्बत में, हज रब जे मोहब्बत में, उम्रो रब जी मोहब्बत में, नबी जी सुन्नत सीरत रब जी मोहब्बत में। ऐं इहा जेका अल्लाह जी मोहब्बत आहे, इहा वॾी क़ीमती शइ आहे। मन अहब लिल्लाहि व अबग़द लिल्लाहि व आता लिल्लाहि व मनअ लिल्लाहि फ़क़द इस्तकमल ईमान। अजीब नबी जी हदीस है, जह मोहब्बत खातिरी मोहब्बत रखी अल्लाह खातिर। हिन एक साले बंदो आहे, हिन सुन्नत सीरत ते ज़िंदगी अथसि, हिन में निमाज़, क़ुरान, ज़िक्र आहे। तव्हां सां इंसान दीनदारनि सालिहनि सां मोहब्बत रखंदा हूं, छो? को दुनिया जी लालच हूंदी आहे, न अल्लाह जी रज़ा। तिलकल ईमान, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इहा ईमान जी निशानी आहे। हिन इंसान में ईमान आहे जो दीनदारनि सां मोहब्बत रखे थो। व अबग़द लिल्लाह, चोर खां नफ़रत छो आहे, गुनाह खां नफ़रत छो आहे? असुल त नफ़रत उन गुनाह खां आहे, कुफ्र खां। पोइ बुछड़ी मजलिस खां बि नफ़रत थी पवंदी आहे। माण्हू चवंदो त राग मौसीक़ी जी महफ़िल में न वञा, जिते मुंहिंजे दीन जो असर ख़राब थिए, मां अहिड़ी शइ में छो वञा? हाणे उन इंसान खां नफ़रत असुल उन गुनाह खां नफ़रत आहे। तंहिंजे करे गुनाहनि जे करे इंसान उन खां, याने अहिड़ी मजलिस खां एहतियात थो करे। ऐं इहो ख़ुदि दीन जो हुकुम आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन हाम हौल हिमन औ शक अन यक़अ फी। काथे जुआ थी हले, काथे नौजवान शराब था पियनि, काथे हिकिड़ा इंसान ज़िना बेहयाई जे इरादे सां वेठा आहिनि। महबूब मुस्तफ़ा फरमायो, अहिड़ियूं शयूं न ॾिसो। इहे मोबाइल में बेहयायूं उगाड़ियूं औरतूं न ॾिसो, बेहयाई जूं शयूं न ॾिसो। मन हाम हौल हिमन औ शक अन यक़अ फीह। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको इंसान गुनाह बुराइनि जे वेझो वियो, तोणी हिन गुनाह त न कयो, हिन ख़ुदि ज़िना त न कई पर ज़िना ॾिसे थो। हिन ख़ुदि शराब न पीतो पर शराब जी महफ़िल में वेठो आहे। हिन ख़ुदि जुआ त न खेॾी पर उन शइ में वेठो आहे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, औ शक अन यक़अ फीह, इहो बि ख़ुदि उन गुनाह में ॼण मुब्तला आहे। तंहिंजे करे इन्हनि शयुनि खां एहतियात करण जो हुकुम आहे, इन्हनि खां बचण जो हुकुम आहे। त इंसान रूहानियत, इन जी तासीर ज़रूरी आहे। इहा ई शइ क़ीमती शइ आहे। तव्हांजी ख़िदमत में मां अर्ज़ कयां, हज़रत साईं वॾा रहमतुल्लाह अलैहि हाले जी शरीफ़ वारा, उन्हनि जे ख़िदमत में, उन्हनि जे वक़्त में हिकिड़ो फ़क़ीर हो, अब्दुर रहीम दायो। बगी हलाए, टांगो हलाए, पन्ने आकिल खां जमात अचे, खणी अचे हाले जी शरीफ़। कुझु ॾिहाड़ा थिया, उन अब्दुर रहीम दायो ज़ाहिर न थियो।
हज़रत साईं जन फरमायो त पुट अब्दुल रहीम किथे आहे? न घोड़ो ज़ाहिर आहे न बगी। साईं उनजो घोड़ो मरी वियो आहे, घर वेठो आहे। हज़रत साईं जन फ़क़ीर मोकिलियो, आयो फ़क़ीर अब्दुल रहीम ख़िदमत में। जॾहिं ख़िदमत में आयो त हज़रत साईं जन नवरल्लाहु मरक़दहु जन उनखे फरमायो त पुट अब्दुल रहीम घोड़ो ॿियो वठिजे। साईं मूंखे त ताक़त ई कोन्हे, मां त घोड़ो नथो वठी सघां। हज़रत साईं जन पंहिंजे खीसे मां कुझु रुपया ॾिनोसि। हज़रत साईं हमादुल्लाह हालिजी बि रहमहुल्लाह कुझु रुपया पैसा ॾिनोसि। फरमायो पुट पने आकिल में सूमर जे ॾींहुं ढोरनि जी पिड़ी लॻंदी आहे, पोइ माण्हू गॾह घोड़ा बि काहे ईंदा आहिनि। उन वक़्त में पुराणे वक़्त में सुवारी गॾह घोड़े जी हूंदी। पोइ फरमायो पुट जेको घोड़ो तोखे सस्तो मिले तूं उहो वठिजांइ। इहा लालच न कजांइ त भलो घोड़ो हुजे सुठो हुजे, न, बसि जेको तोखे सस्तो मिले। हिकिड़ो सस्तो घोड़ो काहे आयो? साईं हिन घोड़े में आहे बा घर जे भातिन खे चक थो पाए, विड़े थो। मां हिन मां तंग आहियां, छा कयां? अॼु पीढ़ीअ में काहे आयो आहियां, कोन को वठे। फ़क़ीर अब्दुल रहीम चयो त मां इहो घोड़ो वठंदुमि जो सस्तो पए थो। दलालनि फ़क़ीर खे चयो बाबा हे माण्हू ख़ुदि मालिक तंग आहे, घर जे भातिन खे चक थो पाए, ऐं अहिड़ो घोड़ो तूं कीअं वठंदे? चए मूंखे सस्तो पए थो, इन जे करे वठां थो। ख़ैर उहो घोड़ो आइबदार वठी घर में अची ॿधई। आयो फ़क़ीर अब्दुल रहीम दायो हज़रत साईं हमादुल्लाह हालिजी रहमहुल्लाह जी ख़िदमत में। अर्ज़ु कया त साईं तव्हांजे दुआ सां घोड़ो त मिलियो आहे, पर घोड़े में आइब आहे। हज़रत साईं जन फरमाइश त पुट इन घोड़े जे सॼे पासे खां ॾाढियां इनखे ज़िक्र करेसि, ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। इहो कलमो पाक ॾाढियां कन में सॼे पासे खां 100 दफ़ा पढ़ेसि, पर थोरो ॾाढियां पढ़ेसि जे सावधार ॿुधे। वरी खॿे पासे खां हू जी तस्बीह पढ़ेसि 100 दफ़ा। पोइ हज़रत साईं जन फरमायो पुट अल्लाह जे ज़िक्र जी बरकत सां, रब जे नाले जी बरकत सां इन घोड़े मां शोखी ख़तम थी वेंदी। जेको चक पाए थो न, विड़े थो, इहा शरारत हिन जी ख़तम थी वेंदी। पुट घोड़ो तुंहिंजो ग़रीब थी वेंदो। पोइ ईअं ई थियो। फ़क़ीर अब्दुल रहीम उनखे सॼे पासे खां कन में ॾाढियां ज़िक्र कयईंसि कलमो शरीफ़। खॿे पासे खां हू जी तस्बीह 100 दफ़ा। घोड़ो अहिड़ो ग़रीबड़ो, नंढड़ा ॿारड़ा उनखे रसीअ खां वठी हलाइनि, घुमाइनि फिराइनि, न कंहिंखे चक पाए न कंहिंखे विड़े। हाणे मुस्लमान भाइरो अवां जी ख़िदमत में मुअद्दबाना अर्ज़ु आहे, अल्लाह जो ज़िक्र, रब जो नालो हिकिड़ो हैवान साहदार शइ ते असर करे थो। तव्हां असां इंसान जंहिंजो मक़सद अल्लाह जी इबादत आहे, रब सां ताल्लुक़ आहे, अल्लाह जी मारिफत ऐं सुञाण आहे, पोइ असां इंसाननि ते छा क़ुरान पाक असर न कंदो? छा अल्लाह जे सजदे निमाज़ जो असर न थींदो? छा अल्लाह जे ज़िक्र जो असर न थींदो? छा हिन नेक मजलिसनि अल्लाह वारनि जी सोहबत जो असर न थींदो? यकीनन इहो असर आहे, तंहिंजे करे रूहानियत जी तासीर दुनिया जी शयुनि खां वधीक आहे। तंहिंजे करे हिन वक़्त में शैतानी शयूं घणियूं आहिनि। इन जे करे इंसान अल्लाह सां ताल्लुक़ घणो करे। नमाज रब जी मोहब्बत में पढ़जे, कुरान शरीफ रब जी मोहब्बत में पढ़जे, अल्लाह जो ज़िक्र रब जी मोहब्बत में कजे, हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सीरत रब जी मोहब्बत में हलजे। अल्लाह से तव्हां असांजी हाज़िरी खे क़बूल फरमाए, अल्लाह से असांखे दीन जी सही समझ नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल।